प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मूसा खरूज 3 बाब खां 4 बाब ताईं। डिजो ना, छो त खुदावन तो सां गॾु आहे। अजीब बरंदड़ बूढ़ो बात भड़की रही हुई, पर बूढ़ो ॿरी न रहियो हो। मूसा आहिस्ते आहिस्ते हलंदे वेझो वियो। हू के बि क़ीमत ते हुन अजीब वारी ॻाल्हि खे सम्झण चाहींदो हो। उहो त तमाम अजीब आहे। उहो कीअं थी सघे थो? ही त बूढ़ो ॿरे बि न पियो। मूसा मूसा के हुन जो नालो सॾियो। पोइ परे परे ताईं को बि नज़र न पिए आयो। मूसा हा, मां हिते आहियां। वेझो अच, पंहिंजा जूता लाहे छॾ, छो त जंहिं हंध ते तूं बीठो आहीं इहो पाक आहे। मां तुंहिंजो ख़ुदा आहियां, जंहिं ते तुंहिंजे पीउ ईमान रखियो। मूसा हैरान थी वियो। ख़ुदा उते मौजूद हो, बरंदड़ बूढ़े जे विच में। मूसा घणी देर ताईं ॾिसी न सघियो। हुन कपड़े सां पंहिंजो मुंहुं ढके छॾियो। हुनखे खुदावन जी आवाज़ बिल्कुलु साफ़ ॿुधण में आई। मां मिस्र मां उहा ॾुख ॾिठा आहिनि जेका फिरून मुंहिंजे माण्हुनि खे ॾिए थो। मां उन्हनि माण्हुनि जूं मदद जूं पुकारूं ॿुधियूं आहिनि। हाणे मां उन्हनि खे आज़ादु कराइण वारो आहियां ऐं उन्हनि खे हिकु तमामु सुठे मुल्क में वठी वेंदुसि। मूसा, मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। तूं फिरून वटि वञ ऐं मुंहिंजे माण्हुनि खे ग़ुलामी मां आज़ादु कर। मां भला छो? मां नथो करे सघां। मूसा वटि 100 क़िस्म जा बहाना हुआ। हू इहो सोचे बि न थे सघियो त ख़ुदा खेसि इस्तेमालु करे सघे थो, पर ख़ुदा हुन जे बारे में तमामु संजीदा हो। मूसा लखे माण्हुनि खे ग़ुलामी मां आज़ादु कराइण वारो हो। तव्हां वटि ऐं मूं वटि बि हिकु आज़ादु कंदड़ आहे। छा तव्हांखे ही ख़बर आहे? हा, बिल्कुलु। असीं मिस्र में ग़ुलाम न आहियूं, पर को आहे जेको असांखे गुनाह ॾांहुं वठी वञे थो। शैतान। हू माण्हुनि खे ग़ुलामी में वठी वञे थो ऐं नथो चाहे त हू आज़ादु थियनि। पर यसू असांजो मज़बूत आज़ादु कंदड़ आहे। हुन शैतान ते फतह हासिल कई। यसू ते ईमान रखणु असांखे आज़ादु कराए सघे थो। मां तव्हां लाइ इहा ई ख़्वाहिश रखंदी आहियां। ख़ुदा असांखे आज़ादु करणु चाहे थो, तंहिं करे हुन यसू खे असां वटि मोकिलियो ऐं मूसा खे मिस्र मोकिलियो। ख़ुदा मूसा खे उनजे मुक़ररु कयल कम लाइ मज़बूत बणायो ऐं उनखे मौजा करण लाइ ताक़त ॾिनी। पर सभ खां सुठो तोहफ़ो हुन जो वाइदो आहे। मूसा, डिजना, मां तोसां गॾु हलंदुसि ऐं तुंहिंजी मदद कंदुसि। तुंहिंजो भाउ बि तोसां गॾु वेंदो। हू अॻु में ई सफ़र ते निकिरी चुको आहे। उथी वी ऐं वञ। ख़ुदा मूसा सां गॾु वियो। इहो ई काफ़ी हो। छा मूसा इसराइली माण्हुनि खे आज़ादु कराइण ऐं उन्हनि खे मिस्र में ॿाहिरि कढण में कामयाबु थियो? ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।